ज़िक्र कंदासीं सामार वेझो साले भेणीअ खे क़त्ल करे छॾियो आहे। मिठराव केनाल लॻे ॻोठ फाज़िल मरी में यासीन बिरोही खे संदसि साले रबनवाज़ बिरोही गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला ते साले बंबरो पुलिस पहुची लाश खे तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। अस्पताल मां मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। हैदराबाद के पीरीटाबाद शहर मिर्जापाड़े में घरू अणबण तां औरत आपघात करे छॾियो। घरू अणबण सबब घर की छित तां टिपो ॾिनो। औरत के अस्पताल नियो पियो वियो त हुन रस्ते में दमदणी हवाले कयो। अस्पताल पहुचण ते डॉक्टरनि पारां फौतियुनि जी तस्दीक कई वई आहे। वारसनि फौती औरत जो मड़ बिना कार्रवाई के घर खणाए विया। अस्पताल मूजिब फौती औरत की सुञाणप 30 सालनि जी साइमा पठान तौर थी आहे। हैदराबाद के हुसड़ी वाले इलाके में शादीशुदा नारी जो लाश हथ आयो है। वारसन पारा कत्ल जो शक ज़ाहिर किया विया। ॻोठ मावजी पटेल में 28 वरन की जमखू ज़ाल वीरो कोहली जो लाश हथ आयो है। इतला ते हुसड़ी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश अस्पताल मुंतकिल कयो है। औरत के सावरन वाक़े के आपघात करार ॾेई छॾियो। जॾहिं त औरत के भाउ पारा कत्ल जो शक ज़ाहिर कंदे जांच करण जो मुतालबो कयो है। पुलिस मूजिब पोस्टमार्टम बाद असल हकीकतूं साम्हूं अची सघंदियूं। टंडे गुलाम हैदर में घर की भित किरण सबब 2 ॼणा फौत थी विया। ॻोठ गुलन खान लाशारी में 2 ॿारनि के मथा रांद कंदे घर की भित किरण सबब 7 सालन की नीगरी मरियम वल्द पुनू लाशारी थड़े ते फौत थी वई। जॾहिं त 4 सालन जो नीगर अहमद वल्द यूसुफ लाशारी ज़ख्मी थी पियो। नीगरी के गणती जोगी हालत में मातली जी सिविल अस्पताल आंदो वियो, जेको ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई। जॾहिं त बे पासे लाश घर पहुंचण ते कोरहम अची वियो। वारसनि जो वधीक चवण त घर की भित कमज़ोर हुई, जंहिंमें घर के पासे में मासूम ॿार रांद करे रहिया हुआ त 2 ॿारनि के मथां भित किरी पई। उबावड़ो भरसा जानियन जो ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई है। नतीजे में नीगर फौत और 10 का अधिक जानी जख्मी थी पिया। गुडू लिंक रोड ते ओवरटेक करण दौरान 2 तेज रफ्तार ट्रैक्टर ट्रालियन में टक्कर थी पयो। हादसे के नतीजे में 14 वरन जो अरशद अली पुट ईदन कोरी थड़े ते फौत थी वियो। जॾहिं त 10 का अधिक जानी जख्मी थी पिया। हादसे बाद फौती जो लाश ऐं ज़ख्मियुनि के अस्पताल मुंतकिल कयो वियो। जॾहिं त हादसे सबब शादी जूं खुशियों मातम में तब्दील थी वियूं। ओडेरोलाल रहवासी अगवा थी वियो। वारसन संदसि बाज़ियाबी की अपील करे छॾी। आबिद जमाली जो चवण त संदसि भाउ गुज़िरियल 15 ॾींहनि खां भिटी शाह जी दरगाह ते हाज़िरी भरण जो चई घरां निकितो, जंहिंजो नंबर मुसलसिल बंदि पियो वियो। हुन चयो त संदसि मोबाइल नंबर तां धाड़ियल वटां फ़ोन कॉल आई आहे त अव्हांजो भाउ असां वटि क़ैद आहे, 20 लख भुंग ॾियो त आज़ादु कयो वेंदो, पैसा न ॾियण जी सूरत में लाश मोकिलींदासीं। आबिद जमाली वधीक चयो त संदसि भाउ खे धाड़ियलनि औरताणे आवाज़ में ॻाल्हाए घुराए अगवा कयो हो। ग़रीब आहिनि, एतरा पैसा किथां आणींदा। मुतासिरन IG सिंध के अपील कई है तो नौजवान के बाज़ियाब करायो वञे। डिगड़ी में नौजवान गुम थी वियो आहे। वारसन तरफां अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। ॻोठ अमीर बख्श ख़ासकली जो रहवासी नौजवान ग़ुलाम रसूल ख़ासकली हैदराबाद शहर में ख्वाजा कॉलोनी में ओचितो गुम थी वियो आहे। उन मौके ते मीर हसन ऐं हाजी ख़ासकली जो चवणु हो त ग़ुलाम रसूल ख़ासकली ख्वाजा कॉलोनी हैदराबाद में चौपाए माल के वाड़े ते कमु कंदो हो। सांस मोबाइल फ़ोन ते राब्तो थींदो हो। लगभग 1.5 महीनो अॻु आख़िर भेरे फ़ोन ते ॻाल्हायो हुअसि। हाणे संदसि नंबर बंदि पियो आहे। उन्हनि चयो त हैदराबाद में हद जी पुलिस वटि बि वियासीं, जंहिंमें को ॿूटो न मारियो। उन्हनि नौजवान जे वारसनि IG सिंध DIG हैदराबाद के अपील कई आहे त नौजवान की ॻोल्हा में मदद कई वञे। जाती बरसा नौजवान मुबैना घरू अणबर तां आपघात करे छॾियो। ॻोठ सुलेमान बोहड़ियो वासी 18 वरन जो नौजवान मीर मोहम्मद बोहड़ियो घरू अणबर तां फाओ खाई आपघात करे ज़िंदगी जो ॾींहो उजाए छॾियो। नौजवान जो लाश तालके अस्पताल जाती पहुचाए वियो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोरहम अची वियो। खबर शामिल कंदासीं। रिपड़ी भरिसां पाशी अमलदारनि जे मिली भगत सां फैज़ नहर वाह मां पाणी चोरी जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त पुछड़ी ताईं पाणी न पहुचण सबब फसल मुतासिर थी रहिया आहिनि।
फैज़ नहरवाह में सियाल पुल खां अगड़ा ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते बाअसर आबादगारनि पारां गैर क़ानूनी मशीनूं हणी पाणी चोरी कयो पियो वञे। उन सिलसिले में ॻोठाणा निसार भुट्टो, हुसैन शाह ऐं ॿियनि एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त बाअसर दारोगो सलीम फुल रिश्वत एवज़ पाणी विकिरो करे रहियो आहे, जॾहिं त पुछड़ी ताईं पाणी न पहुचण करे संदन फसल सुकी सड़ी विया आहिनि। मुतासिरनि इरीगेशन खाते जे आला अख़्तियारनि खां अपील कई आहे त राशि दारोगे ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणी चोरी रोकराए आबादगारनि जा फसल बचाया वञनि। हैदराबाद के तालीमी बोर्डन में 2 आफिसरन में छिकतान खिलाफ एबका के सड ते कम छॾ हड़ताल करे आफिसरन की तालाबंदी कई वई। उन मौके ते उम्मीदवारन जो अचण हो तो बोर्ड में एहतजाज बाद पीएसटी और जेईएसटी टेस्ट पास उम्मीदवारन के घुरबल कागज फराम न थी सघिया आहिनि। अॼु कागज जमे कराइण जी आख़िरी तारीख़ हुई, पर तालीमी बोर्ड जूं आफिसूं ऐं ब्रांचूं बंद हुअण सबब घुरबल कागज फराम न थी सघिया। उन्होंने चयो त मुलाज़िमन ऐं कंट्रोलर जे झेड़े बाद 15 जून खां शुरू थींदड़ 11 ऐं 12 क्लास जा इम्तिहान बि मुतासिर थियण जो ख़दशो आहिनि। इब्का अॻवान मोहम्मद हुसैन, अयास उनड़ ऐं ॿियनि जो चवणो हो त कंट्रोलर जे हठ धर्मी कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं, अहम इजलास कयो वेंदो। मामले बाबति चेयरमैन बरकत अली हैदरी ऐं कंट्रोलर मसरूर अहमद ज़ई मौक़िफ़ न ॾिनो। ॿिन्ही अमलदारनि फ़ोन अटेंड करण बदिरां नंबर बंदि करे छॾियो। जिक्र कंदासीं मेहड़ में प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। समाजी अॻवान कामरेड अनवर मल्हा पारां होसड़ी में दरगाह सैयद मोहम्मद शाह जे प्लाट ते बासरन कब्ज़ा खोरन पारां कब्ज़ो करे खेसि मोतमार ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ भिटाई प्रेस क्लब मेहड़ पहुची पंहिंजी ॻिचीअ में मानी ॿधी अनोखो एहतिजाज कयो। उन मौक़े ते अनवर मल्हा सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो आहे त होसड़ी भरिसां सैयद मोहम्मद शाह दरगाह जे 4 जिरे प्लाट ते बासर कब्ज़ा माफ़िया खोरन रमज़ान बिरोही, जुमा खान बिरोही ऐं ॿियनि प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। हुननि चयो त एहतिजाज करण ते बासर केस दाख़िल करण समेत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकाए रहियो आहे। एहतिजाज कंदड़ आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कब्ज़ो ख़त्म करायो वञे। कोटड़ी में मकानी चूंडनि जे इंतजाम जो जाइज़ो वठण लाइ इलेक्शन कमीशन ऐं ज़िले इंतज़ामिया जामसरो जो अहम इजलास थियो। गॾजाणी में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर रिटर्निंग ऑफिसर जामसरो अब्दुल कादिर, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 जामसरो अली ज़ुल्फ़कार मेमण, ज़िले जे समूरन आरओज़ ऐं असिस्टेंट कमिश्नर तालीम, इलेक्शन कमीशन इतलात ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ऐं डिप्टी कमिश्नर जामसरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा चयो आहे त साफ़ शफ़ाफ़ मुनसिफ़ाणी ऐं गैर जानबदार चूंड कराइण इलेक्शन कमीशन की ज़िम्मेवारी आहे। उन ॾिस में ज़िले इंतज़ामिया पारां इलेक्शन कमीशन सां भरपूर सहकार कयो वेंदो। डिप्टी कमिश्नर जो चवणो हो त मकानी इदारनि जी चूंडनि जे ॿिए मरहले जूं तयारियूं आख़िरी मरहले में आहिनि। डीसी समूरनि सरकारी ऑफिसरनि खे हिदायत कई आहे त हू चूंड दौरान गैर जानबदार आहिनि ऐं कंहिं बि सियासी पार्टी जी हिमायत या मदद खां पासो कनि। ॿी सूरत में संदन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। डीसी लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई आहे त उहे इलेक्शन दौरान सिक्योरिटी ऐं ॿियनि समूरनि मसइलनि जे हल खे यकीनी बणाइनि। पोलिंग स्टेशन ते समूरियूं घुरबल सहूलियतूं फराहम कयूं वञनि। डिप्टी कमिश्नर जामशरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा चयो आहे त मकानी इदारनि जे चूंडुनि जे हवाले सां आरओज़ खे घुर्जे त हू पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अहसन तरीक़े सां सर अंजाम ॾियनि। कोरंगी में मकानी चूंडनि साल 2022 लाइ 11 यूसिन ते कुल 18 उम्मीदवार पंहिंजा नामज़दगी फॉर्म जमे कराए सघिया आहिनि। पहिरें मरहले में ज़िले इलेक्शन कमीशन तरफ़ां नामज़दगी फॉर्म जारी कया विया हुआ ऐं उहो सिलसिलो 3 जून खां 7 जून ताईं जारी रहियो। कोरंगी ज़िले इलेक्शन ऑफिस पारां ॿियो मरहलो शुरू थी चुको आहे, जेको 11 जून ताईं जारी रहंदो। उन मरहले में मकानी चूंड विढ़ण जा ख़्वाहिशमंद उम्मीदवार पंहिंजा नामज़दगी फॉर्म जमा कराए सघंदा। 2 ॾींहनि में 11 यूसिन ते कुल 18 उम्मीदवार पंहिंजा नामज़दगी फॉर्म जमा कराए सघिया आहिनि, जिन में 3 यूसिन जा चेयरमैन जॾहिं त 15 जनरल काउंसिल शामिल आहिनि। इलेक्शन कमीशन टियों मरहलो 15 जून खां शुरू कंदी, जंहिंमें ज़िले इलेक्शन कमीशन में उम्मीदवारनि जी स्क्रूटनी जो अमल शुरू थींदो ऐं उहो मरहलो 17 जून ताईं जारी रहंदो। पीपी अगवाननि चयो आहे पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। शाहपुर चाकर में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले सांगड़ जी जनरल सेक्रेटरी नौशाद बलोच जे 40 जे मौक़े ते ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अगवाननि चयो त नौशाद बलोच मुशरफ दौर खां वठी पार्टी जे हर जलसनि ऐं तहरीकनि में मर्दनि खां बि अॻु भरी रही।
हुन हर इलेक्शन वर्क ऐं जोश ऐं जज़्बे सां कयो। हुननि चयो त बलदियाती इलेक्शन में नौशाद बलोच जी वॾी खोट महसूस थी रही आहे। हू पार्टी जी हिकु बहितरीन कारकुन हुई। कराची वासी प्रेमी जोड़े उडेरोलाल में एहतजाज कंदे तहफ़ुज़ जी घुर कई आहे। जोड़े ज़ाहिद मंगनहार ऐं सोनिया ख्वाजा उडेरोलाल पहुची तहफ़ुज़ जी अपील कंदे चयो आहे त हुननि मर्ज़ीअ सां कराची जी अदालत में पसंद जी शादी कई आहे। हाणे नारी जा माइट ऐं इलाइक़े जा बासर भूरो बंदेजो आसिफ इंसाफ़ अली ख्वाजा ऐं ॿियनि खेनि धमकियूं ॾियणु शुरू कयूं। हाणे कूड़ा केस पिणु दाख़िल कराए हिरासत करे रहिया नौजवान ॿुधायो त नारी जा वारस बासर आहिनि घर वारनि समेत मथिस कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जंहिं करे हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जोड़े IG सिंध पुलिस समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। कोरंगी में मां ऐं ॿार जी सिहत बाबति मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस ज़िले कोरंगी जे सहकार सां कोरंगी 1 नंबर सेक्टर एस में मां ऐं ॿार जी सिहत जे हवाले सां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। क़ाइमु कयल मेडिकल कैंप में आगा खान इंडस अस्पताल समेत सरकारी अस्पतालनि जे माहिर डॉक्टरनि मरीज़नि खे चेकअप कयो ऐं खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं ऐं टेस्टूं पिणु कयूं। मेडिकल कैंप में कोविड, चमड़े ऐं TB ऐं ॿियनि मरीज़नि जो मुब्तला मरीज़नि जो चेकअप करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं हुयूं। उन मौक़े ते मेडिकल कैंप जे अॻवाननि कंदड़ पीपल्स पार्टी अॻवान रफ़ीक कुरैशी धरती TV सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत जा हू थोराइता आहिनि जिन ही मेडिकल कैंप लॻाई आहे। हुननि चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी ऐं अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी।